पाकिस्तान तरफा पाक अफगान सरहद वटां गिरफ्तार करे अमरीका हवाले कयल दाइश जो दहशतगर्द शरीफुल्लाह वर्जीनिया जी अदालत में पेश। तफ़सीली ॿुधणी सूमर ते थींदी। अमरीकी इंसाफ जे खाते मूजिब शरीफुल्लाह काबुल हमले ऐं हमले आवर खे फरार कराइण में मदद ॾियण जो एतराफ़ कयो। शरीफुल्लाह मार्च 2024 में मॉस्को जे सिटी हॉल में थियल हमले में बि मुलविस हुजण जो एतराफ़ कयो आहे। सिक्योरिटी फोर्सेस बनू कैंट ते दहशतगर्दनि जो हमलो नाकाम बणाए छॾियो। आपघाती बमबारनि समेत 16 दहशतगर्द मारिजी विया, 13 शहरी ऐं 5 जवान बि शहीद। ISPR जो चवणो आहे त दहशतगर्दनि बनू कैंट ते हमले जी कोशिश कई, जंहिंखे सिक्योरिटी फोर्सेस नाकाम बणायो। जवाबी कार्रवाई में चइनि आपघाती बमबारनि समेत 16 दहशतगर्द मारिजी विया। फायरिंग जी ॾेवठ में 5 बहादुर जवान बि शहीद थी विया। धमाकनि सबबि 13 शहरी शहीद ऐं 32 ज़ख़्मी थी पिया। मारिजी वियल दहशतगर्दनि जो तालुक़ अफ़गानिस्तान सां आहे। रिथाबंदी बि अफ़गानिस्तान में कई वई। अफ़गान उबूरी हुकूमत पंहिंजी धरती पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमाल थियण न ॾे। वफ़ाक़ी काबीना में वॾे पैमाने ते कलमदान तब्दील करण जो इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सलाह मशवरा शुरू करे छॾिया। वज़ीरनि सां धारदार मुलाक़ातूं। ज़रीन जो चवणु आहे त वज़ीर आज़म कुझु पुराणनि वज़ीरनि जा कलमदान तब्दील करणु चाहे थो। हर वज़ीर खे रुॻो हिकु कलमदान मिलंदो। वज़ीर आज़म तरफ़ां परवेज़ खट्ट खे काबीना में शामिल करण ते नाराज़ थियल अॻवान अख़्तियार वली खे बि गॾु खणी हलण जी ख़ातिरी। सिंध हुकूमत तरफ़ां वफ़ाक़ खां SHG गैस ॾियण जो मुतालबो। कराची जे 7 ज़िलनि में सोलर होम सिस्टम ॾियण जो ऐलान। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त SHG गैस ते पहिरियों हक़ सूबे जे माण्हुनि जो आहे। वफ़ाक़ी हुकूमत आइनी तौर सिंध खे SHG गैस फ़राहम करे थर जे कोयले खे रद्द कंदड़ अॼु उन मां सस्ती बिजली हासिल करे रहिया आहिनि। बिजलीअ जी लोड शेडिंग ख़तमु कई वञे। सिंध हुकूमत 300 यूनिट इस्तेमाल कंदड़नि खे मुफ़्त बिजली ॾींदी। जुलाई 2025 जी पुॼाणी ताईं 2 लख सोलर सिस्टम विरहाया वेंदा। वापारियुनि खां पोइ वकीलनि पारां बि सखर में किरन बेकरी मालिक ते तशद्दुद जी मज़म्मत। संदन चवणु आहे त किरन बेकरी जे मालिक कुझु ग़लति कयो हो त क़ानूनी तौर मामिलो हल कयो वञे हा। असिस्टेंट कमिश्नर खे कानून जी हद में रही कार्रवाई करणु घुरिजे। कानून कंहिं बि बेगुनाह माण्हू ते तशद्दुद करण जी इजाज़त नथो ॾिए। नएं डेरे भरिसां पुलिस पारां मुक़ाबले में 2 ॾोहारियुनि खे मारण जी दावा। SSP लाड़काणो जो चवणु आहे त पुलिस मुक़ाबले दौरान जलबाणी गैंग जा 2 ॾोहारी मारिजी विया। मारिजी वियल ॾोहारी वापारी संतोष कुमार ऐं संजीव कुमार जे क़त्ल ऐं रौनक कुमार खे ज़ख़्मी करण वारे वाक़िअनि में मुलविस हुआ। न्यूज़ीलैंड जी टीम ॾखण अफ्रीका खे शिकस्त ॾेई चैंपियंस ट्रॉफी लाइ क्वालिफाई करे वरितो। न्यूज़ीलैंड तरफ़ां राचन रविंद्रा 108, केन विलियमसन 102, मिचेल ऐं ग्लेन फिलिप्स 49 रन्स ठाहे नुमाया रहिया। इवेंट जो फाइनल 9 मार्च ते भारत ऐं न्यूज़ीलैंड विच में खेॾियो वेंदो।